नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आमया संझा सैयद शामिल कनासी हेडलाइन। ऑपोजिशन वारा फौज के हुकूमत के किराए की दावत ॾियनि था। NRO न ॾियण ते मुखालिफ़ साज़िशूं करे रही है। करप्ट अंसर चाहिनि था त हुकूमत नाकाम थी वञे। मुआशरे में तब्दीली जिदोजहद सां ईंदी आहे। ऑपोजिशन नाटक पई करे त मुल्क तबाह थी वियो आहे। असां मुसलसिल तनक़ीद के मुंहुं ॾियूं पिया। तासुर पैदा कयो वियो त बटण दबाइण सां नओं पाकिस्तान ठही वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो तक़रीब खे ख़िताब चयाईं। ऑपोजिशन वारा चवनि था NRO ॾियो न त हुकूमत किराए छॾींदासीं। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद शाह की सदारत हेठ सिंध काबीना जो इजलास। सूबाई वज़ीरन ख़ास मददगारन ऐं चीफ सेक्रेटरीज़ की शिरकत। सिंध काबीना तरफ़ां सिंध रेवेन्यू बोर्ड की कारकर्दगी की वाखाण। मुराद शाह चवे थो FBR मई में 52 सैकड़ों कलेक्शन में इजाफ़ो कयो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ऑडिटर जनरल रिपोर्ट तुर्त पधिरो करण जो मुतालबो। चवे थो फंड्स में गोबियूं रोकाइण लाइ रिपोर्ट खे रोकियो वियो। ॿुधायो वञे त उहे फंड्स कहिड़नि कमनि ते लॻाया विया। IMF पाकिस्तान खे $100 अरब ॾिना। हुकूमत किथे ख़र्च कया। हुकूमत जी नाअहली ऐं करप्शन सां मईशत खे नुक़सान पहुतो। सिंध जे हुक्मराननि अवाम जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। सिंध हुकूमत मस्करनि जे वर चढ़ी वई आहे। मुखालिफ़ जो अॻवान हलीम आदिल शेख जो बयान। चवे थो PP जी सियासत जो बुनियाद कमीशन ऐं करप्शन आहे। कॾहिं शाही ख़ानदान ऐं कॾहिं दरबारी फरमान जारी कनि था। खैरपुर में क़ौमी शाहरा ते कार ऐं कोच में टक्कर। 5 ॼणा फौत, 15 ज़ख़्मी। फौतनि में हक नवाज़, अब्दुर्रहमान भागवन ऐं नींगरी नाइला समेत 5 ॼणा शामिल। मुल्क में कोरोना वायरस विघे 83 मरीज़ फौत। फौतनि जो अंग 21,105 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,893 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी हाकारी केसिस जी शरह 3.98 सैकड़ो रही। सखर ऐं रोहिड़ी में रेलवे इंतज़ामिया पारां हदखिलनि जे नाले ते घर ख़ाली कराइण ख़िलाफ़ शहरनि ऐं बाज़रनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो नारेबाज़ी। मुतासिरनि जो चवणु आहे त रेलवे इंतज़ामिया बिना के नोटिस जे घरनि में दाख़िल थी सामान ॿाहिरि उछलाए तशदुद जो निशानो बणाए रही आहे। जैकबाबाद में DC पारां DHO खे गारगंद करण वारो मामलो। DC हफ़ीज़ सियाल खे हटाइण लाइ PMA यंग डॉक्टर्स एसोसिएशन लेडी हेल्थ वर्कर्स पारां कम छॾ हड़ताल एहतजाज। अॻवाणनि जो DC खे फौरी तौर हटाइण जो मुतालबो। कश्मीर में पंजाब के कचे वारे इलाइक़े माचकी भरसां खानपुर वासी करीमदाद पंवर औरताणे आवाज़ ते रिपची अगवा थी वियो। वारसनि जो चवणु त करीमदाद पंवर मोटरसाइकिल ज़रिए कचे वारे इलाइक़े पहुतो जितां धाड़ियलनि हथां अगवा थियो। जामशोरे में पेटारो लिंक रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर। 1 ॼणो फौत, 1 ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। लाड़काणे में आरेजा फेड़ो में इख्तियार अली शेख जो घर मां मुबैना तशदुद थियल लाश हथायो आहे। वारसनि जो चवणु आहे त शहर बिरादरी सां तकरार हलंदड़ आहे। इख्तियार घर में अकेलो हो। घुटा ॾेई क़तल कयो वियो आहे। पाकराणी वेझो पुरसोनो जतोई में 24 सालनि जी औरत क़तल। जवाबदार औरत खे क़तल करण बाद ॿार खे खणी फरार थी वियो। मारिजी वियल औरत जी सुञाणप न थी सघी। लाश अस्पताल मुंतक़िल। कश्मीर में गुड्डू वेझो घरू तकरार तां मुस्मात साहिजा तामरी क़तल थियल औरत जे चाचे जी फरियाद ते 3 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल।
दादू में नाफरमान पुट जो मां ऐं भेण ते वेश्याणो तशद्दुद। वाहिबानी में पीटसन औरत नवाबजादी उस्मानी जो पुट खिलाफ एहतजाज। पुट ऐं ज़ाल घर जो सामान ॿाहिरि उछलाए धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो आहे। पुट थाणे ते पहुची धीअ सदोरी ते पुलिस ॾाढो तशद्दुद कयो आहे। झंडो मरी वेझो क़तल थियल गवर्नर मंगरियो जे तकरार जो निबेरो। निबेरे में जावेद शाह जी धुर खे ॾोही करार ॾिनो वियो। मजमूई तौर धुरियुनि ते 43 लख रुपया ॾंड विधो वियो। ऐं पीरजोगोठ में मुबैना पुलिस मुक़ाबलो। 3 ॾोहारी मारिजी विया। मारिजी वियल ॾोहारियुनि में धणी बख्श अबड़ो, अली ॾिनो अबड़ो ऐं वकार सोलंकी शामिल।